रोई पिया हुसैन मदीने में नाने खजने मोकलायो। थोड़ा आवाज वधा, मानिटरन जो भी आवाज वधा। रोई पिया हुसैन मदीने में नाने खजने मोकलाया। यार तो असां जॾहिं पंहिंजे घरनि खां वेंदा आहियूं कुझु ॾींहं परे कमाइण जे लाइ या के दोस्त जॾहिं पंहिंजे घर वतन खां परे थींदा आहियूं, ॿ टे ॾींहं गुज़री वेंदा आहिनि त पंहिंजे घर जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे अबाणे शहर जी सिक लॻंदी आहे। मदीने वेंदो आहे हाजी, ॿ टनि ॾींहंनि जे लाइ वरी मोटंदो आहे त उनजी दिलि तड़पंदी आहे, फाटंदी आहे। रोई उहो हाजी जॾहिं मोटंदो आहे त अखियुनि में ॻोढ़नि जी बरसाति हूंदी आहे। मदीने खां मोकिलाइण, मदीने जी जुदाई ॾाढी ॾुखी आहे। सॼी दुनिया खां मुश्किल कम मदीने जी जुदाई आहे। पोइ अदा जॾहिं उहो हाजी मोटंदो आहे त ज़ारो क़तार रोईंदो ईंदो आहे। ॿुधा त हो ॿ टनि ॾींहंनि जे लाइ मदीने वियो, उहो मोटे थो, उनजी दिलि रोइण बसि नथी करे। ॿुधा छा हुसैन खे पंहिंजे नाने जो शहर प्यारो न हूंदो? अल्लाह अकबर। पोइ तॾहिं के शाइर चए थो वॾा